इन तस्वीरी एल्बम वारी गैलरी में नज़र ईंदड़ तस्वीरूं उमरकोट जे उन शहीद डॉक्टर जूं हिकिड़ियूं यादगार तस्वीरूं आहिनि जेको कोविड-19 जे हिन वबा सबबि असां खां विछोड़े जा वॾ ॾेई दूर आकाश ॾांहुं हलियो वियो। शहीद डॉक्टर अब्दुल रज़ाक कुंबर जॾहिं ही दुनिया छॾे चुको आहे ऐं वञी पंहिंजे मालिक खे हक़ीक़ी सां मिलियो आहे तॾहिं हुन जे एज़ाज़ में संदसि निजी इस्पताल जी इंतिज़ामिया हिकु ख़ूबसूरत हुन जे एज़ाज़ में तस्वीरी गैलरी जो बोर्ड तयारु करे इस्पताल जे बिल्कुलु उन कमरे जे भरिसां ॿाहिरि अंगण में लॻायो आहे जंहिं कमरे जे अंदरि वेही शहीद डॉक्टर अब्दुल रज़ाक कुंबर हिन ख़िते जे ग़रीब बेपोच मिसकीन बेसहारा ग़रीबनि जो इलाज मुफ़्त में बि कंदो हो। निजी इस्पताल में वेही बि हू प्यार शफ़क़त पाबो ऐं उकीर सां हिन पूरे ख़िते जे ग़रीब मिसकीन माण्हुनि खे पंहिंजे भरिसां विहारे साई ब्लड प्रेशर शुगर ऐं ख़ासि तौर ते दिलि जे मर्ज़नि बाबति न रुॻो उन्हनि खां पूरो प्रोफाइल पुछी ॼाण वठंदो हो मालूमात वठंदो हो पर उन्हनि खे पंहिंजी ज़हानत पंहिंजी कंसल्टेंसी जे ज़रिए इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ सां सम्झाईंदो बि हो ऐं दवा टिकी ॾेई हुननि खे पंहिंजे घर ॾांहुं रवानो कंदो हो। संदसि ख़ानदान मज़हबी हवाले सां बि ऐं फ़क़ीरी दरवेशी जे हवाले सां बि इंतिहाई हिन ख़िते में मशहूरु रहियो आहे। तंहिंजे करे बि हिन ख़िते जो ग़रीब मिसकीन माण्हू शहीद डॉक्टर अब्दुल रज़ाक कुंबर जो मान मर्तबो ऐं उनजो इख़लाक़ ॾिसी करे बि उनखे इंतिहा दर्जे जी इज़त जी निगाह सां प्यार ऐं मोहबत तोड़े शफ़क़त सां ॾिसंदो हो। उमरकोट जे मलीर मेडिकल सेंटर जंहिंखे इन ख़िते जो अवाम कराची इस्पताल जे नाले सां बि सुञाणे थो यादि करे थो उन इस्पताल जी इंतिज़ामिया डॉक्टर अलादाद राठौड़ जी अॻुवाणीअ में ऐं उन जी सरपरस्ती हेठि हिकु ख़ूबसूरत तस्वीरी गैलरीअ जो एल्बम तयारु करे हिकिड़ो तमामु वॾो शानदार क़िस्म जो बोर्ड तयारु करे इस्पताल जे उन कमरे जे भरिसां लॻायो अथसि जंहिं कमरे में वेही डॉक्टर रूम में वेही शहीद डॉक्टर अब्दुल रज़ाक कुंबर ग़रीब मिसकीन अवाम जो इलाज कंदो हो। हिन तस्वीरी गैलरी वारे एल्बम में शहीद डॉक्टर अब्दुल रज़ाक कुंबर जूं ख़ूबसूरत ऐं हसीन यादूं महफ़ूज़ कयूं वियूं आहिनि। हिकु अहिड़ियूं यादियूं जेके हुन पंहिंजे बिरादरी जे अज़ीज़नि मिटनि माइटनि जे काजनि में ग़मियुनि ख़ुशियुनि में मुख़्तलिफ़ मौक़नि ते अहम तरीन प्रोग्रामनि में ऐं ॿियनि ज़िंदगी जे ख़ूबसूरत घड़ियुनि जे दौरान जेके गॾु गुज़ारियूं ऐं कैमरा जी अखि उन्हनि यादनि खे महफ़ूज़ कयो उन्हनि यादनि ते ऐं उन्हनि ख़ूबसूरत घड़ियुनि ते ॿधल इन्हनि हसीन तरीन तस्वीरनि जे हिकु ख़ूबसूरत गैलरी डेवलप करे डॉक्टरनि पारां ऐं इंतिज़ामिया मलीर मेडिकल सेंटर पारां उनखे हिकिड़ो तस्वीरी एल्बम जो रूप ॾेई हिकिड़े वॾे बोर्ड जी शिकल ॾेई मलीर मेडिकल सेंटर जे अंगण में आवेज़ा कयो वियो आहे जेको कोशिश हिकु ख़ूबसूरत ऐं हसीन तोड़े अज़ीम मसीहा जी हैसियत रखंदड़ डॉक्टर जे लाइ तमामु वॾो एज़ाज़ आहे ऐं हमेशह यादि रहंदो। असांजी दुआ आहे त शहीद डॉक्टर अब्दुल रज़ाक कुंबर खे रब्बुल इज़्ज़त जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे ऐं पोयरनि खे सब्र व जमील जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिन बाबति डॉक्टर अलादाद राठौड़ जेको हिन इस्पताल जो इंचार्ज बि आहे ऐं मौजूदा वक़्त में DHO उमरकोट पिणु आहे छा थो चए जंहिं ज़िंदगी जूं ख़ूबसूरत ऐं हसीन यादूं डॉक्टर अब्दुल रज़ाक कुंबर सां गॾु गुज़ारियूं आहिनि ऐं उन्हनि यादनि खे हुन पंहिंजे सीने में सांढे रखियो आहे हू कीअं थो फ़रमाए छा थो चए अचो त संदसि ज़बानी ॿुधो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर रज़ाक असांजो दोस्त बि हो असांजो भाउ बि हो पर मूंसां गॾु हू बचन वांगुरु रहियो। जॾहिं खां हू कराची खां हिते आयो ऐं मूं हुनखे मुंहिंजी हॉस्पिटल लाइ दावत ॾिनी सभ खां पहिरीं
हिन लबेक चयो। ऐं जीअं आयो अचण खां पोइ असांजे डॉक्टरनि जा हमेशह नख़रा हूंदा आहिनि, कॾहिं कंहिं शइ तां कॾहिं कंहिं शइ तां, पर हीउ उहो शख़्स कॾहिं बि कंहिं बि पॉइंट ते माना मूं सां माना मूंखे हू ईअं सम्झंदो हो त मुंहिंजो जेकॾहिं वॾो आहे त सिर्फ़ु आऊं ई आहियां, ॿियो केरु न आहे। इवन हिननि जा दोस्त, हिननि जा अहबाब बि मूं वटि ईंदा ऐं मूंखे चवंदा जॾहिं को बि कमु हूंदो त तव्हां रज़ाक खे चओ, छो त हू कॾहिं बि मुंहिंजी ॻाल्हि टारींदो न, चाहे कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, जाइज़ ॻाल्हि जेका बि हूंदी हू मञंदा। शराफ़त जो जेकॾहिं तरीक़ेकार ॾिसे थो त आउं सम्झां थो त मूं वटि इहे लफ़्ज़ न आहिनि जो आउं हुन जे बारे में चवां त हीउ केतिरो शरीफ़ इंसानु। हिन जो शराफ़त जो अंदाज़ो तव्हां इन शइ मां लॻाए त हिन जो जेको ॾाॾो हो उहो अलाह जो वली हो ऐं उन माण्हू जी लाइ पूरे अधु उमिरि जो जेको आहे सो मुरीद हो। हू बाक़ाइदे मूं हुनखे ॾिठो, हू बाक़ाइदे नज़र पाक माण्हू हो ऐं हुन कॾहिं बि ज़िंदगी में अहिड़ो न कमु कयो, न कंहिंखे अहिड़ी सलाह ॾिनी, न अहिड़ी का कंहिं माण्हू सां ॻाल्हि कई जंहिंजी माण्हू जी का दिलि आज़ादी थिए। त जी इंसानियत जी जॾहिं डेफिनेशन खे ॾिसे थो त हू सही इंसान ई हो। बाक़ी रज़ाक पंहिंजे टाइम में, थोरे ई टाइम में बसि उहा मालिक जी मर्ज़ी आहे त उन में हिन सुठो नालो कमायो ऐं सुठे नमूने सां पंहिंजे मरीज़नि खे ट्रीट कयो, जंहिंजे करे सदाईं रश हुई। एवरेज जेकॾहिं आउं OPD जो हिकिड़ी ॻाल्हि करियां त अबव 100 एवरेज OPD हुई, जेका हिकिड़े बहितरीन खां बहितरीन कंसल्टेंट जी हूंदी आहे। त हुन कंसल्टेंसी जी दुनिया में बि सुठो नालो कमायो, इंसानियत जी दुनिया में बि हुन सुठो नालो कयो, शराफ़त जी दुनिया में बि हुन हिकिड़ो सुठो नालो कमायो।